प्यारा दोस्तों, झूलेलाल। जी तव्हांखे ख़बर आहे त हींअर अंबनि जी मौसम हले पई। पंहिंजे चौतरफ़ अंब ई अंब, चाहे मार्केट हुजे, चाहे सब्ज़ी वारे दुकान हुजे, चाहे फ्रूट जी दुकान हुजे, चाहे रेड़े वारो हुजे, चौतरफ़ अव्हांखे पीला पीला ऐं सुठा ताज़ा अंब ई अंब नज़र ईंदा। उन्हनि अंबनि जी मिठी मिठी ख़ुशबू हर माण्हू खे पाण ॾे छिकंदी अंब ख़रीद करण लाइ। हिन मौसम में चाहे उहो अमीर हुजे चाहे ग़रीब हुजे, हुन जे दस्तरख़ान ते अव्हांखे अंब मिलंदो ई मिलंदो। दोस्तनि खे, माइटनि खे, ऑफिसरनि खे तोहफ़े में अंब ॾींदे नज़र ईंदो। ऐं उहे दोस्त बि इंतज़ार में हूंदा आहिनि त को दोस्त अंब खणी अचे त खाई पंहिंजो ज़ाइक़ो चेंज करियूं ऐं अंब जो आनंद वठूं। असांजी धरती सिंध हिन मेवे जी उपत जे करे मालामाल आहे। असां वटि सिंध में 250 क़िस्म अंब जा थियनि था। सेब सवाद में तमामु सुठा थियनि था, पर आउं जंहिं अंब जो ज़िक्र करियां थो तंहिंखे सिंध में अंबनि जो बादशाह चवनि था। तंहिंजो नालो आहे सिंधड़ी अंब, जंहिंजो ज़ाइक़ो, ख़ुशबू, रंग ऐं हुन जी बनावट सभिनी खां धार आहे। जॾहिं अव्हीं सिंधड़ी अंब खे ॾिसंदो तॾहिं अव्हांखे छिक थींदी त इहो अंब खायां, इहो अंब वठां। सिंधड़ी अंब सिंधियुनि लाइ हिकु कुदरत जो अनमोल तोहफ़ो आहे। असां जॾहिं बि पंहिंजे प्यारनि खे तोहफ़ो ॾींदा आहियूं त सिंधड़ी अंब जी चूंड कंदा आहियूं। हिन अंब खे खाइण खां पोइ दिलि वरी वरी चवंदी त आऊं ॿीहर खायां। हिन अंब खे मुतारिफ़ करण जो सहरो असांजे अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जूनेजे जे वालिद साहब जनाब दीनमंद ख़ान जूनेजे जे सिर आहे। पाण हिकु सुठा ऐं वॾा ज़मींदार हुआ ऐं नवे नवे फसल पोखण जा ऐं तजुर्बे करण जा शौक़ीन हुआ। ही जिन्स पाण बम्बई मंझां वठी आया ऐं हिते पहिरीं सिंधड़ी संदो ॻोठु तेलको मीरपोखास में पोखियो ऐं पोइ ही मेवो सॼी सिंध में मशहूरु थियो। हींअर सॼी दुनिया में इंडिया जो अंब अल्फांसो मशहूरु आहे ऐं पहिरियों नंबर आहे, पर असांजो सिंधड़ी अंब बि हींअर दुनिया में मक़बूल आहे, जेको गिराक हथे हथ ख़रीद करे खाइण जो आनंद वठे थो। ही अंब मई जे पहिरें हफ़्ते में शुरू थिए थो ऐं अगस्त जी पछाड़ी ताईं हले थो।
हिन अंब खे पोखण लाइ वारियासी ऐं मिक्स ज़मीन जी ज़रूरत हुजे थी ऐं हिन अंब लाइ गरम आबहवा मुवाफ़िक़ आहे। जीअं गर्मी थींदी तीअं हीअ अंब ज़ाइक़े में वधीक सुठो थींदो। हिन जी क़ीमत सदाईं ॿियनि अंबनि खां मथे थिए थी ऐं गिराक हिन खे हथो हथ खणी वञे थो। कैनेडा में बि हीअ अंब तमामु सुठी क़ीमत करे थो ऐं हथो हथ विकामे थो। हींअर अरब मुल्कनि में बि हिन जी मार्केट सुठी आहे ऐं सुठी उपत खणे थो। जेकॾहिं हीअ अंब यूरोपियन मुल्कनि में मोकिलिजे एक्सपोर्ट कजे त हूंद हीउ सुठो नाणो कमाए ऐं ज़मींदारनि खे वधीक उपत ॾे। मुंहिंजी सिंध गवर्नमेंट खे दरख़्वास्त आहे त हिन जिन्स खे यूरोपियन मुल्कनि में एक्सपोर्ट करण जी सहूलियत ॾिनी वञे त जीअं असांजा आबादगार सुठो नाणो कमाइनि ऐं सुठी उपत खणनि। चङो मोकिलाणी कोन्हे, वरी ॿीहर, तेसिताईं अलाह वाहे।